आहियां एडवोकेट मूमल कुरैशी। अॼु असां तव्हांखे टास अकेडमी जी तरफ़ खां लेक्चर प्रोवाइड कयूं पिया घरेलू तशदुद ते। अॼुकल्ह जेको औरतुनि ते तशदुद थिए पियो, वायोलेंस थिए पियो, उन जे मुताबिक़ अॼु असां ॻाल्हाईंदासीं। हिते औरतूं आहिनि असांजे घर में केतिरो सफ़र कनि पियूं, उन्हनि ते केतिरो जेको आहे सो न बल्कि फिज़िकली पर उन्हनि खे जेको आहे सो मेंटली, उन्हनि खे फाइनेंशियली उन्हनि खे केतिरो टॉर्चर कयो पियो वञे, उन जे बाबति असां ॻाल्हाईंदासीं। कानून में औरत खे काफ़ी जेको आहे सो राइट्स मिलियल आहिनि, पर उहो जॾहिं घर में रहनि थियूं त घर में उहो क़ैद थी थियूं वञनि, उहो उन्हनि खे अवेल नथियूं करे सघनि। असां अॼु तव्हांखे ॿुधाईंदासीं त तव्हां पंहिंजे राइट्स खे जेके तव्हांखे प्रोटेक्शन्स मिलियल आहिनि उन्हनि खे तव्हां कीअं अवेल कयो। किथे बि तव्हांखे महसूसु थिए थो जेके बि औरतूं आहिनि उन सभिनी जे लाइ इहो कयां पई ऐं इवन जेके असां वटि लॉयर्स आहिनि जिन खे मे बी न्यू यंग आहिनि, जूनियर्स आहिनि, हिन महिल प्रैक्टिस में अचनि था पिया, उन्हनि खे इन जे बारे में ख़बर न आहे, उन्हनि खे असां इहो प्रोवाइड कयूं था पिया लेक्चर। त जेके बि घरेलू तशदुद थियनि था पिया अॼुकल्ह औरत ते, पोइ उहो तव्हांजो ज़हनी थी वियो, तव्हांजो जिस्मानी थी वियो, तव्हांजो फाइनेंशियली थी वियो, उन्हनि जे तव्हांखे कहिड़ियूं कहिड़ियूं रेमेडीज़ मिलियल आहिनि लॉ में। असां वटि हिकिड़ो एक्ट आहे डोमेस्टिक वायलेंस प्रिवेंशन एंड प्रोटेक्शन एक्ट 2013। उन जे मुताबिक़ तव्हांखे किथे बि कंहिं बि औरत खे महसूसु थिए थो पियो त उनखे तलाक जी धमकी ॾिनी थी पई वञे। अॼुकल्ह जेको आहे सो असां वटि हिकिड़ी ॿी आम आहे त जॾहिं बि जेको आहे सो औरत प्रेग्नेंट थींदी आहे, उनखे न्याणी जी औलाद थींदी आहे त उनखे घर में घणो टॉर्चर कयो वेंदो आहे त तोखे पुट जी औलाद न आहे, उनखे अबॉर्शन जो जेको टॉर्चर ॾियो वेंदो आहे उन जे बि असां तव्हांखे ॿुधाईंदासीं त हिन एक्ट में तव्हांखे किथे किथे जेको आहे सो कहिड़ो कहिड़ो राइट मिलियल आहे। हिन एक्ट जो हिकिड़ो सेक्शन आहे 5 जंहिंमें डोमेस्टिक वायलेंस डिफाइन थियल आहे। उन में तव्हांजा जेतिरा बि वायलेंस जा क़िस्म आहिनि उहे सभु उन में डिफाइन थियल आहिनि ऐं उन खां अलावा उन जूं जेके पनिशमेंट्स आहिनि उहे उन जे सेक्शन 6 में प्रोवाइड थियल आहिनि त उन मुताबिक़ तव्हां सज़ा ॾियाराए सघो था। हीअ जेका बि हिन एक्ट में जेके बि सज़ाऊं थींदियूं उहे सभु असां वटि जेको पाकिस्तान पेनल कोड आहे उन जे तहत जेको आहे सो उहे सज़ाऊं थींदियूं। यानी ॾिसो तव्हांखे कंहिं हर्ट कयो, तव्हांखे कंहिं जेको आहे सो कंहिं धकु हयो, कंहिं लठ जो धकु थी वियो, कंहिं चंबे जो धकु थी वियो, कोई बि धकु थी वियो तव्हांखे, त उन जूं सभु सज़ाऊं असां वटि पाकिस्तान पेनल कोड में जेको PPC आहे असांजो उन में प्रोवाइड थियल आहिनि। इहे जेके सज़ाऊं आहिनि उन जे मुताबिक़ ई कयूं वेंदियूं। अच्छा, तव्हां जेको आहे सो हीअ सभ खां पहिरियां त तव्हां ईअं कंदो त तव्हां मैजिस्ट्रेट वटि वेंदव, जेको हिन जे सेक्शन 7 में जेको लिखियलु आहे त तव्हां फर्स्ट क्लास मैजिस्ट्रेट वटि वेंदव, तव्हां उन वटि पिटीशन दाख़िल कंदव। ठीकु आहे, उन वटि तव्हां वञी करे पिटीशन दाख़िल कई, तव्हां उन्हनि खे सॼो कुझु उन में तव्हां बयानु कंदव जेको जेको तव्हांखे टॉर्चर मिलियल आहे, त पोइ कोर्ट उनखे ईअं कंदी कि 7 डेज़ जो जेको टाइम रखंदी, नोटिस जो टाइम रखंदी आहे। उहो जेको रेस्पोंडेंट आहे जंहिं तव्हांखे वायोलेट कयो आहे उहो उनखे जेको आहे सो 7 डेज़ जे अंदरि उहो नोटिस वेंदो, उन नोटिस ते उहो ईंदो, पंहिंजो जवाबु पेश कंदो। त उन दौरान अच्छा तव्हांखे हिकिड़ी ॿी जेको आहे सो हिते मतिलबु तव्हांखे हिकिड़ो प्रोटेक्शन हिते हिकिड़ी इहा बि मिलियल आहे त तव्हांखे उन दौरान इंटरिम ऑर्डर बि तव्हांखे मिली सघे थो। ठीकु आहे, इंटरिम ऑर्डर में तव्हांखे इहो थींदो कि तव्हांखे घर में मतिलबु तव्हांखे अगरि घर में प्रोटेक्ट न आहियो त तव्हांखे घर मां कढी करे कंहिं ॿिए जॻह ते शिफ्ट कयो वेंदो। अगरि तव्हांखे जेको आहे सो उते घर में ई मौजूदु रहणो आहे त तव्हांजे लाइ जेको आहे सो कंहिं न कंहिंखे चयो वेंदो त कोई बि बंदो तव्हांजे लाइ मुक़ररु कयो वेंदो, कमीशन जो बि हिन में आहे त उहा बि मुक़ररु कई वेंदी, त उहे बि तव्हांखे प्रोटेक्ट करे सघनि था। तव्हां ॾिसो अॼुकल्ह असां वटि इहो ॾाढो जेको आहे सो माहौल आम थी वियो आहे, घरनि में जेको तशदुद थिए पियो। हिकिड़ो तव्हां सां केस बि डिस्कस कंदसि जेको रिसेंटली थियो आहे सानिया ज़हरा वारो, जंहिंमें उनजो जेको आहे सो हस्बैंड उनखे पहिरियां काफ़ी टॉर्चर ॾींदो रहियो, उनजी प्रॉपर्टी ते ॾींदो रहियो। ठीकु आहे, उनजी प्रॉपर्टी ते उनखे टॉर्चर ॾींदो रहियो ऐं कुझु वक़्त खां बाद हुनखे जेको आहे सो मारे करे उनखे हैंग कयो अथई। तव्हां ऐं उन्हनि पेरेंट्स खे बि मतिलबु इहे लेक्चर जंहिं तक मुंहिंजो वञे थो पियो उन्हनि खे ख़बर पवे त तव्हां पंहिंजी नियाणियुनि खे प्रोटेक्ट कयो अहिड़नि माण्हुनि खां त जेके हुननि खे जेको आहे सो एॾो नुक़सानु ॾियनि था पिया, बजाए जो हो पंहिंजी ज़िंदगी विञाए वियनि, उन खां बहितरा त हो कानून जी तरफ़ अचनि, हो कोर्ट जी तरफ़ अचनि, हुननि खे जेको आहे सो उन्हनि सां ज़िंदगी बची वेंदी। हुननि जी ज़िंदगी खे जेको एॾो वॾो नुक़सानु उहे ॾियनि था पिया उनखे उन्हनि जो फ़ाइदो थी वेंदो। उन्हनि जी हर कंहिंखे माउ पीउ खे जेको पंहिंजे औलाद जी ज़िंदगी प्यारी हूंदी आहे। अच्छा, हिन में आख़िरी इहा बि ॻाल्हि कंदमि त हिन जेको आहे सो एक्ट में सिर्फ़ु ईअं न आहे त औरतुनि जे लाइ बि आहे तशदुद तव्हांजी माउ ते थो थिए, तव्हांजो कोई एबनॉर्मल ॿारु आहे उन ते थिए थो पियो, कोई बि जेको बि वल्नरेबल पर्सन आहे उन ते जेको आहे सो इहो थिए थो पियो टॉर्चर, उहे बि अची सघनि था। अच्छा, हिन में हिकिड़ी ॿी शइ आहे त जेको थर्ड पर्सन आहे न उहो बि अची करे, तव्हां पाण नथा वञी सघो कोर्ट में, हिकिड़ी औरत आहे नथी वञी सघे, उन जे बिहाफ ते कोई थर्ड पर्सन वञी करे बि कोर्ट में एप्लीकेशन ॾेई सघे थो। उहो बि वञी करे कोर्ट में ॿुधाए थो सघे त फलाणे माण्हू सां हेतिरो टॉर्चर आहे, उन जी एप्लीकेशन खे बि अलो कयो वेंदो।
ऐं आख़िर में बसि इहो ई चवंदमि की जेको आहे सो तव्हांखे कानून काफ़ी सारा प्रोटेक्शन प्रोवाइड करे थो पियो, तव्हां बसि उन्हनि खे जेको आहे सो अवेल करण जी कोशिशि कयो। असांजा अहिड़ा काफ़ी लेक्चर्स ॿुधण जे लाइ तव्हां असांजे हिन पेज सां, हिन जेको बि असांजी इहा टास अकेडमी आहे, तव्हां हिन सां कनेक्टेड रहिजो। इनशाला तव्हांखे अॻिते बि अहिड़ा ई काफ़ी लेक्चर्स प्रोवाइड कया वेंदा। थैंक यू सो मच। अल्लाह हाफ़िज़।